अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चीन जे सफ़ीर नोंगरोंग जे मुलाक़ात। चीनी शहरनि जे ऐं कंपनियुनि जा सिक्योरिटी प्रोटोकॉल वधीक सख़्त करण जी दरख़्वास्त। शेख रशीद उन्हनि जे सिक्योरिटी वधीक सख़्त करण जो यकीन ॾियारियो। चीन अमेरिका खे अफ़गानिस्तान में बेयकीनीअ जी सूरत हाल जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। अमेरिका सियासी हल कढण बग़ैर अफ़गानिस्तान खे छॾे ॾिनो। ताक़त जे इस्तेमाल ऐं अंदरूनी मामलनि में मुदाख़िलत सां मसइला हल न पर संगीन थींदा आहिनि। गुलबदीन हुकुमयार जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में अमन लाइ भारत मस्बत किरदारु अदा करे। सरबराह हिज़्ब इस्लाम जो चवणु आहे त कोशिश कंदासीं त अफ़गान दुश्मननि खे क़ुवत अमन अमल खे मुतासिर न करे। अफ़गानिस्तान दुरुस्त रुख में वधी रहियो आहे। अफ़गानिस्तान में अहिड़ी हुकूमत अचणु खपे जेका आलमी बिरादरीअ खे बि क़बूल हुजे। कराचीअ में हिकु वधीक डॉक्टर कोरोना वायरस जो शिकार थी इंतकाल करे वई। फ्लाइट लेफ्टिनेंट डॉक्टर मायनूर कुझु अरसे खां अस्पताल में ज़ेर इलाज हुई। डॉक्टर मायनूर जो वालिद बि ICU में ज़ेर इलाज आहे। कराचीअ में कोरोना मस्बत केसेस जी शरह 12.5 खां 16% ताईं वधी वई। हैदराबाद में शरह 13% रही। पंजाब में कोरोना तेज़ीअ सां फैलिजणु लॻो। लाहौर में मस्बत केसेस जी शरह 11% ताईं पहुची वई। गुज़िरियल ॾींहुं शरह 8% ताईं रिकॉर्ड कई वई हुई। इस्लामाबाद ऐं पिंडीअ में शरह 8 ऐं मुल्तान में 7। सूबे में मजमूई शरह 6.5% रही। मुल्क ठीके ते ॾियण वारा पुछनि था। शहबाज शरीफ़ एहसन इक़बाल जे भाउ खे ठीको ॾेई छॾियो। अरबन जी करप्शन जा इल्ज़ाम लॻाइण वारा 45 लख ताईं अची विया आहिनि। कूड़नि केसनि में हक़ीक़त सभु ॼाणनि था। 1993 जे मुक़ाबले में 2021 जे असासनि में हिक मरहले जो बि इज़ाफ़ो साबित करे ॾेखारे। एहसन इक़बाल जो चेयरमैन नेब खे चैलेंज। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे 3 साल मुकमल थियण ते PTI जो 26 अगस्त ते वफ़ाक़ ऐं सूबनि में तक़रीबनि जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में मरकज़ी तक़रीब खे ख़िताब कंदो। तक़रीब में हुकूमत जे 3 सालनि जी कारकर्दगी जारी कई वेंदी। कोरोना वायरस जी आड़ में सिंध हुकूमत पारां सिंध जे स्कूलनि खे बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह जे समाजी अॻुवाणनि पारां सिंध जे नाले वारे आर्टिस्ट सारंग सिंधु, मंज़ूर अहमद, शेख अब्दुल हक जतोई ऐं फज़ुल मोहम्मद राजपर, बीबी शहीद भुट्टो जे इरशाद, ख़ासकेली मुख़्तियार सिंधी, ऑल स्टूडेंट एक्शन कमेटीअ जे अली आजिज़, सुहेल जमाली, अवैस दाहिरी, अता मोहम्मद भंगवार, पेट अलफ, नवाब शाह पारां अब्दुल हमीद कलोड़ो, एडी जमाली, इमदाद ख़ासकेली, अरबाब अली पड़ियाण, फिदा हुसैन लिगारी, सलीम शेख, अशरफ बिरोही, तहरीक इंसाफ़ यूथ विंग जे सजाद ख़ासकेली, सनाउल्ला बिरोही, असदुल्ला मलाह, हाकिम रांझाणी, माशूक कलोई, इलियास जोग, जनेद आल प्राइवेट स्कूल एसोसिएशन नवाब शाह पारां अब्दुल फताह कीरियो, आफ्ताब कीरियो, अकरमुल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध में कोरोना वायरस जी आड़ में तालीमी इदारा बंदि करे सिंध जी तालीम खे तबाह करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त होटलनि, अवामी जलसनि, शादी हाल ऐं ॿियनि जायुनि ते कोरोना वायरस नथो अचे जिते माण्हुनि जो वॾो अंगु बग़ैर SOPs जे मौजूदु हूंदो आहे। जॾहिं त कोरोना वायरस जी आड़ में सिर्फ़ु तालीमी इदारा बंदि करे सिंध जी तालीम खे हथ सां तबाह कयो पियो वञे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त तालीमी इदारा खोलिया वञनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। SHO दरिया ख़ान मरी मुजीबुर रहमान नारे जो पुलिस पार्टी सां गश्त करे रहियो हुयो त ॾोह जे इरादे सां बीठल जवाबदार सां पुलिस मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें पुलिस पारां सदूजा जे रहवासी जवाबदार बादल चांडियो खे ज़ख़्मी हालत में रिपीटर समेत गिरफ़्तार करे वरितो ऐं संदसि साथियुनि जवाबदार मुख़्तियार डाहिरी, रिवाल्वर समेत जावेद चांडियो, सिंगल बैरल बंदूक ऐं उर्स चांडियो खे बिग माउज़र समेत गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।